छा अव्हां कॾहिं गौर कयो आहे त जॾहिं तव्हां कंहिं मसइले ते पंहिंजो पूरो दिमाग़ ऐं ध्यानु ॾेई उन खे हल करण जी कोशिश कंदा आहियो पर हल निकिरी न आहे सघंदो, पर पोइ ओचितो को ॿियो कमु कंदे उन मसइले जो हल अव्हांजे दिमाग़ में अची वेंदो आहे। ईअं ई वेझंदे बि थींदो आहे ऐं रुगो मसइलनि जो हल ई न, वेझंदे अक्सर असांजे दिमाग़ में हैरान कंदड़ आइडियाज़ ईंदा आहिनि जेके असांजे कम ऐं ज़ाती ज़िंदगी में मददगार साबित थी सघनि था। इन जो हिकु सबबु त इहो आहे त छो त वेझण महिल असांजी रत जी रवानी तेज़ थी वेंदी आहे, मेर मिटी लही वेंदी आहे ऐं माण्हू हल्को फुल्को महसूस कंदा आहिनि, जिस्म ऐं दिमाग़ बि ताज़ो थी वेंदो आहे ऐं इन लाइ दिमाग़ नए सिर नवां ख़्याल ॻोल्हींदो आहे। इन जो ॿियो दिलचस्प सबबु बि आहे। सॼी दुनिया में गुज़िरियल 15 सालनि खां कयल तहक़ीक़ुनि में इहा ॻाल्हि साम्हूं आई आहे त जॾहिं असां सोच वीचार करे सॼो ध्यानु ॾेई को आइडिया ॻोल्हण जी कोशिश कंदा आहियूं तॾहिं उन में नाकाम रहंदा आहियूं, पर जॾहिं असां पंहिंजो रोज़ानी जो कमु अंजाम ॾेई रहिया हूंदा आहियूं त ओचितो असांजे ज़हन में आइडिया अची वेंदो आहे। माहिरनि मूजिबि ईअं उन वक़्तु थींदो आहे जॾहिं असां रोज़ को अहिड़ो कमु करे रहिया हुजूं जंहिंमें दिमाग़ खे सोच वीचार जी ज़रूरत न हुजे। उहे कम अहिड़ा हूंदा आहिनि जेके असां ड्रिघे वक़्त खां कंदा पिया अचूं ऐं असांजो जिस्म ऐं दिमाग़ उन्हनि जो आदी बणिजी चुको आहे। इन मौक़े ते असां तक़रीबन ऑटो पायलट मोड ते हूंदा आहियूं, तॾहिं असांजो दिमाग़ आज़ादु हूंदो आहे ऐं ख़्यालनि में भटकंदो आहे। यूनिवर्सिटी ऑफ ब्रिटिश कोलंबिया जे न्यूरो साइंटिस्ट क्लीना क्रिस्टोफ जो चवणु आहे त इहा ॻाल्हि असां लाइ हैरान कंदड़ आहे त कॾहिं कॾहिं गैर इम्कानी हालतुनि में को वॾो आइडिया अची वेंदो आहे, छो त माण्हुनि खे लॻंदो आहे त इहे आइडियाज़ महिनत सां ईंदा आहिनि। माहिरनि जो चवणु आहे त रोज़ानो अंजाम ॾिना वेंदड़ कम करण दौरान असां पाण मुरादे तौर ते कमु करे रहिया हूंदा आहियूं, उन वक़्तु दिमाग़ जो डिफॉल्ट मोड नेटवर्क फाल थी वेंदो आहे। हिन नेटवर्क खे 2001 में दरियाफ़्त कयो वियो हो। माहिर हिन तहक़ीक़ लाइ मुख़्तलिफ़ सरगर्मियुनि में मसरूफ़ माण्हुनि जे दिमाग़ जो स्कैन कयो ऐं ॾिठो त जंहिं वक़्तु दिमाग़ पुरसुकून हालत में हो उन वक़्तु इहो वधीक फ़ाल हो। इहो ई हिसो गैर इम्कानी सोच जो ज़िम्मेवार हूंदो आहे जिते असांखे आइडियाज़ ईंदा आहिनि ऐं हीउ उन वक़्तु कमु नाहे कंदो जॾहिं असां कंहिं बाबति सोच वीचार कंदा आहियूं। माहिरनि जो चवणु आहे त दिमाग़ खे ईअं आज़ादु घुमाइणु असां लाइ वॾो फ़ाइदेमंद आहे, छो त इन दौरान असांखे अहिड़ा ख़्याल बि अची सघनि था जेके पेशेवराना ज़ाती ऐं जज़्बाती ज़िंदगी जा मसइला हल करे सघनि था।